अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज वरी ख़बर तव्हां सां शेयर कंदासीं ड्रामा सीरियल गुलाम हुसैन जे बारे में। दोस्तों, ड्रामो गुलाम हुसैन जेको ख़त्म थी वियो, अधु बंदि थी वियो ऐं तव्हांखे इन शइ जी का ख़बर न पई त आख़िरी केस छो न आई। मां इन जी काफ़ी वजूहात तव्हां सां शेयर करे चुको आहियां। काफ़ी दोस्तनि जा कमेंट बि आया त छा फ्लॉप थियो आहे ड्रामो, हिन जे करे बंदि थियो आहे या का ॿी वजह आहे। न दोस्तों, फ्लॉप जी ॻाल्हि न आहे। गुलाम हुसैन ड्रामे जा व्यूज़ सुठा ईंदा हुया, ॿियनि खां पोइ बि 15,000 20,000 टीह 40 हज़ार ताईं बि व्यूज़ इन जा शुरू में आयल आहिनि। पोइ शुरू खां पोइ आख़िरी जेको हाणे 3-4 क़िस्ता आख़िरी आयूं हुयूं, इन्हनि में थोरा व्यूज़ डाउन थिया। इन जे करे त इन में अदाकार को सुठा जेको नज़र न आया हुया, गुलाम हुसैन वग़ैरह ॿिया टिया, त सिर्फ़ु सोढल ई नज़र अचे पियो, लाला सिकंदर। ऐं इहा वजह न आहे, वजह ॿी आहे दोस्तों। कुझु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अदाकार बि मसरूफ़ियत ॿियनि ड्रामनि में हुया, टाइम न पिया ॾेई सघनि। ऐं इन जे करे वरी हिननि इहो सोचियो त हाणे ॿियो नओं ड्रामो राबेल अची रहियो आहे, त भला हिन खे हिते हाणे अधु में बंदि कयूं। राबेल जे लाइ उनजी बि शूटिंग हली रही हुई, छो त कैमरा वग़ैरह ऐं डायरेक्टर होॾे हूंदा आहिनि त वरी ॿिए ड्रामे जो मुश्किल थी वेंदो आहे शूट। इन जे करे ईअं थियो, न त बसि बंदि थी वियो।